अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज असी नई वीडियो सां गॾु अवांजी खिदमत में वरी हाज़िर थिया आहियूं हिकु भेरो ॿीहर। सो दोस्तों, साॻी फनकार ऐं साईंजन खां सवाल कंदासीं अॼु त जेका ॻाल्हि कई उस्ताद पहिरों के प्रोग्राम जे अंदरि त मूं मिठी जे अंदरि फ़ौज़ा जे मथां ॻायो, उन हवाले सां वरी इहो सवाल साॻी आउं रिपीट करणु चाहियां थो त इहो वॾो एज़ाज़ आहे। सिंध जा तक़रीबन जेके इन कैटेगरी जा फनकार जेके आम तौर ते इज्तिमाही फनकारी रहिया आहिनि ऐं हिकिड़े ग़रीब तबके खां जेके जिन जो तालुक़ हुजे त उहे अहिड़े नामवर ऐं अॼु जी जेका पब्लिसिटी फनकारनि जी उन हवाले सां उन वक़्त जी पब्लिसिटी तमामु वॾी ॻाल्हि हुई। जेको जहिड़ो नालो फ़ौज़िया जो थियो या जेको नालो जलाल जो थियो, इन लेवल जी जेका पब्लिसिटी आहे सा अॼु तक़रीबन कंहिं फनकार जी बि कोन्हे को। यानी उन वक़्तु जेका इज़त ऐं मान जेको फनकारनि जो वैल्यू हो उहो अॼु कोन्हे को। उन दौर जे अंदरि हिकिड़ो हेठे तबके जो माण्हू जेकॾहिं फ़ौज़िया जे मथां ॻाए, सो मिठी जहिड़े शहर जे अंदरि जिते मतिलबु सम्झो त सिंध पूरी जे अंदरि ॾाढी जेके फ़क़ीर आहिनि उहे ॻाइण जे हवाले सां तमामु हिकिड़ो वॾो इल्मु रखनि था, वॾी ॼाण रखनि था। उहे बि जेके जंहिं प्रोग्राम जे अंदरि अॻु में ॻाए विया आहिनि ऐं उन खां पोइ फ़ौज़िया ॻायो आहे, पुठियूं पहर आहे, फ़ौज़िया जी जेका रड़ आहे या जेका लय आहे उहा तमामु वॾे पैमाने ते हूंदी उन दौर में। ऐं उन वक़्तु हाणे राति जो पोयूं पहिरियों उन जे अंदरि उस्ताद जी चयो त मूं ॻायो फ़ौज़िया जे मथां, त उन हवाले सां सवाल करियूं था उस्ताद खां त अवां उन प्रोग्राम जी थोरी कारगुज़ारी ॿुधायो त उहो प्रोग्राम कीअं थियो, कहिड़े हिसाब सां उते पहुता ऐं कंहिं अव्हांखे नंबर वठी ॾिनो फ़ौज़िया जे मथां ऐं उते अव्हांजी पब्लिसिटी कीअं रही? अदा वो प्रोग्राम हो साईंदास सांद शायर हो, उन सां रियाण कई डीसी साहब ऐं उते मूंखे वठी वियो साईं गुलाम रसूल शाह ॾाढाई ऐं मूंखे नंबर वठी ॾिनई। अॻु में केतिरा ई फनकार ॻाया, बाद में फ़ौज़िया खे जॾहिं नंबर मिलियो पोइ कंहिंखे बि ॻाइण जी ज़रूरत मथां कोन पियो अथई। असीं फ़क़ीर माण्हू हुआसीं, त मूंखे वठी वियो साईं गुलाम रसूल शाह। पोइ असीं उते पहुतासीं, मूंखे चई भला हाणे ॻाईंदे हिन मथां तोखे नंबर वठी ॾियां। पोइ राति जा तक़रीबन 2:30 टाइम शायदि 4 थी वियो हुजे। पोइ आउं हुतां वियो ई ॻाइण लाइ हुउसि, पोइ आउं कीअं चवां कोन थो ॻायां, मुंहिंजो ॻाईंदुसि। पोइ हिन डीसी साहिब खे चयो, डीसी साहिब नंबर वठी ॾिनो। पोइ मूं ॻायो त अलाह साईं इज़त कई मुंहिंजी ऐं कलाम शुरू में जेको मूं ॻायो उहो ई अव्हांखे ॿुधाईंदो, जंहिंखे तमामु घणी इज़त मिली। न्याज़ पिताबी जो गीत हो, उन वक़्तु न हुओ, पोइ त फनकार में ॿियनि बि ॻायो ऐं ॿुधायां थो तव्हांखे। छॾ तकड़ खे तरस 4 पल, छॾ तकड़ खे तरस 4 पल, वेह त मां लिखी वठां गज़ल, वेह त मां लिखी वठां गज़ल। छॾ तकड़ खे तरस 4 पल, वेह त मां लिखी वठां गज़ल। तूं बि आहीं प्यार जो बुखियो, तूं बि आहीं प्यार जो बुखियो, मां बि तुंहिंजे कुर्ब जो कुठल, वेह त मां लिखी वठां गज़ल, वेह त मां लिखी वठां गज़ल। छॾ तकड़ खे तरस 4 पल, वेह त मां लिखी वठां गज़ल। ऐं ईद जहिड़े ॾींहं जा गुलाब, ईद जहिड़े ॾींहं जा गुलाब, ऐं ईद जहिड़े ॾींहं जा गुलाब, ईद जहिड़े ॾींहं जा गुलाब, खीर जहिड़ी राति जा कंवल, वेह त मां लिखी वठां गज़ल, वेह त मां लिखी वठां गज़ल। कर पिताफ़ी न्याज़ ते करम, कर पिताफ़ी न्याज़ ते करम, आही कहिड़ी सोच में ॿुॾल, वेह त मां लिखी वठां गज़ल,
छॾ तकड़ खे तरस चार पल वेह त मां लिखी वठां गज़ल। माशाल्लाह माशाल्लाह, इहो ई कलाम हो जेको अवां फौजा जे मथां ॻायो। हा इहो ई कलाम। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं पोइ जीअं मां ॿुधायो त ने कलाम खे 3 चकर दोबारा हा उते मूंखे 3 चकर दोबारा ॻारायो वियो। चयो त अञा ॿुधा वरी ॿुधा अहिड़े हिसाब सां पे ॻायोसीं। वो फौजा जे मथां इहो वॾो एज़ाज़ आहे। सो दोस्तो अॼु वरी मुखातिब करायोसीं अव्हांखे साॻी फनकार सां। सो उम्मीद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं हिकिड़े लाइक सां अव्हांजो को नुक़सानु कोन थींदो मगर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थी वेंदी। इन सां पोइ माण्हू जी दिलि चवींदी वधीक कमु करण सां अव्हांजी सपोर्ट असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे। सो गुज़ारिश आहे सभिनी दोस्तनि खे सपोर्ट करियो ऐं चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं कमेंट जे अंदरि पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। सो मिलंदासीं ॿी वीडियो में, तेसिताईं जे लाइ अल्लाह निगहबान।